बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवड़ी प्यारी साथ संगत सभिनी खे ओम ओम शांति। शांति। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। सत्संग आइन के ठाया। सत्संग आइन के ठाया। अजा मेल है तन का वारा। अजा मेल है तन का वारा। जाबी लखत हजार बाबा सत्संग में। जाबी लखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। बाप अंदर जाने को ठारे। बाप अंदर जाने को ठारे। कदम तेरे अच्छे तो खारे। कदम तेरे अच्छे तो खारे। प्रिय प्रिय तव दुआर बाबा सत्संग में। प्रिय प्रिय तव दुआर बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। जो भी आयो तो ही करजो। जो भी आयो तो ही करजो। कूड़ कपट मां कुछ न करजो। कूड़ कपट मां कुछ न करजो। बड़ी पटक अधकार बाबा सत्संग में। बड़ी पटक अधकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। ओम नाम जी बेरी आए। ओम नाम जी बेरी आए। सब कहीं के पार पहुँचाए। सब कहीं के पार पहुँचाए। केवट बनो कर ठार बाबा सत्संग में। केवट बनो कर ठार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। वाह सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। है जातारव कुबेरी समारव। है जातारव कुबेरी समारव। राजकोट शहर से दया जुटारव। राजकोट शहर से दया जुटारव। गुरुना अंग जय कार
सत्संग में बाबा निरंजनी हली अचोरी कवारे बाबा सत्संग में हली अचोरी कवारे बाबा बोल सतगुरुदेव भगवान की जय। साईं लाला राज साहिब की जय। सतगुरनि जे शेवक खे पंहिंजी रहणी कहणी अहिड़ी बणाइण घुर्जे जो आम माण्हुनि लाइ मिसाल बणिजी वञे ऐं पाण पंहिंजे मुंहं सां चवनि त धन आहिनि इन्हनि जा सतगुरु जिन वटां खेसि रूहानी शांती हासिल थी आहे। अहिड़ी असांखे हलत हलणु घुर्जे जो आम माण्हुनि लाइ मिसाल बणिजी पऊं। माण्हू माना रीस कनि ऐं ईअं चवनि त धन इन्हनि जा गुरू आहिनि जितां सिख्या मिली आहे असांखे। सिख्या त सभु असां हितां ई आहियूं न त सिखी सघूं हा छा। साईं जन माता जन अम्मा दादी जन सभु उन्हनि सेखारियो आहे न असांखे त हीअं हीअं हलो। पंहिंजो सत्संग जेको आहे न आहे ई रहणीअ ते। गृहस्थ में कीअं रहिजे असांखे इहो ई सेखारे विया आहिनि। त केरु चए त ठहियो कयो सही वञो सहन शक्ति जेका थींदी आहे भई। ऐं मां इहो त इलाही ॿुधाईंदी आहियां त जंहिंमें सहन शक्ति हूंदी न उहा छोकिरी कॾहिं दुखी न थींदी। भले कष्ट तकलीफ़ूं ईंदा पर सहन शक्ति हूंदसि त सही वेंदी न, दुख उहो महसूसु न कंदी। ऐं सहन शक्ति जंहिंमें कान्हे त उहे पोइ बसि हाय हाय थियूं कनि। त असांखे इहो ई था सेखारनि घर में कीअं रहो, नंढनि सां कीअं हलो, वॾनि सां कीअं हलो, ठहियो कयो। इहे ॻाल्हियूं जेकी बि थियनि थियूं न उहे जेसि ताईं पुठियां फिटी न कंदासीं न त अॻियां हली न सघंदासीं। इहे पुठियां फिटी करणियूं आहिनि दुनवी ॻाल्हियूं। हिन हीअं चयो हुन हीअं चयो मां हिन सां हीअं हलियमि त पाण हीअं हली। इहा वाद विवाद न करणी आहे। छॾ वाद ऐं विवाद खे, तूं गुरू मां तुंहिंजो चेलो। पाण खे हेठि कयोसीं त बसि ॻाल्हि ई पूरी न। पोइ छा ते झगड़ा थींदा। जेतिरो थिए निमिरता सिखूं, हेठां ई वाट हलूं, मज़ो उन में आहे। ऐं उहो माण्हू केॾो वणंदो आहे पाण खे इलाही फ़ाइदा आहिनि। हा ठहियो कंदा आहियूं त आनंद ईंदो आहे मन खे। ठहे में आनंद ॼण ॿाहिरि ई लही वञे। इन जो कोन उन ॾींहुं द्रौपदीअ जो ॿुधायोमांव। द्रौपदीअ सां अहिड़ी हालति थी तॾहिं बि अछाड़ीअ में कृष्ण भॻवानु चएसि थो त द्रौपदी तूं हाणे दुर्योधन खे छा कंदीअ। चईसि मां त अलाए छा करे छॾींदीमांसि दुर्योधन खे, शराब ॾेई छॾींदमि। अॻे शराब ॾाढा हलंदा हुआ त कृष्ण भॻवानु चएसि थो न शराब न ॾिजांसि। तूं शराब जेको ॾींदीअसि हुनखे लॻंदो ई 100% लॻंदो हुनखे ऐं हू बि दुखी थींदो। पर मां जेको चवां उहो कंदीअ। चईसि हिनखे माफ़ करे छॾ। चईसि भॻवान तूं तो चए हिनखे माफ़ करे छॾियां, हिन कहिड़ो कमु कयो आहे त बि चए तो माफ़ करे छॾियांसि। चई हा तूं शराब ॾींदीअसि नी त हू दुखी पक थींदो, जेको कर्म हुन कयो आहे हुनजो फल भोगींदो, पर तुंहिंजे हृदय खां ॿाहिरि कोन लहंदई। ऐं माफ़ करे छॾींदीअसि नी त तुंहिंजे हृदय तां ॿाहिरि लही वेंदई, हल्को थी वेंदो। अश्वत्थामा खे माफ़ कई दीदी। हा पुट मारीस। त इहो भॻवान पियो सेखारेसि न, त असांखे त ईअं सेखारे विया आहिनि न, ठहियो कयो। हे त खणी युद्ध हुई
त खून ख़राबु आहे या इहे हुआ पाण वटि उहे त कोन था थियनि खणी चई चई केरु ॿ अखर चवंदो न ॿियो छा कंदो मारे त कोन छॾींदा त उहे बि असां न सही सघूं त पोइ सत्संगी चवाइण जो असांखे अधिकार ई कोन्हे त असां सत्संगी आहियूं चवंदा आहिनि न त असां सत्संगी आहियूं सत्संग ते वेंदा आहियूं रोज़ त जेतिरो सत्संगी हुजो ऐं गुरूअ जा सिख हुजो त अहिड़ी हालत हलो जो ॿिया माण्हू रीसूं कनि तव्हां ते त बराबरि हिननि खे सत्संग मां फ़ाइदो मिलियो आहे सतगुरनि वटां हिननि खे अहिड़ी सिख्या मिली आहे त असां बि वञूं ईअं हलणु खपे ऐं दादी जन बि चवंदा आहिनि त सत्संगी माण्हूअ ते ॾंढु वधीक हूंदो अथव जेके आम माण्हू जंहिंजो सत्संग ॿुधल ई कोन्हे उन्हनि खे ख़बर ई कान्हे गुरू छा थींदो आहे संत छा थींदा आहिनि सत्संग छा थींदो आहे उन्हनि खे कुझु ख़बर ई कान्हे त उन्हनि ते एॾो ॾंढु न हूंदो आहे असांखे सभु ख़बर आहे असां रोज़ु ॿुधूं था सत्संग त असां ते वधीक ॾंढु आहे उन में बि असां जहिड़ा त ईअं मथे वेही था त असां ते तव्हां खां बि वधीक ॾंढु अथव तव्हां ख़ाली ॿुधो थियूं दादी कोन हुन माईअ कोन ॿुधो आहे तो सत्संग ॿुधो आहे सची ॻाल्हि आहे सहन कर हा जंहिंजो ॿुधल न आहे त उन ते मयार ई कान्हे न हुनखे ख़बर ई कान्हे सत्संग छा थींदो आहे जंहिंजो ॿुधल आहे सत्संग त उहे त थोरो त वीचार कनि असां बि रोज़ था ॿुधूं त घर वञी एकांत में वेही ऐं वीचार कयूं त मूंखे हाणे कीअं हलणु खपे मां जो पाण खे सत्संगी थी चवां त थोरो बि घटि मथे हलंदासीं न त झटि असां ते आङुर खॼंदी हा गुरूअ मथां बि खॼंदियूं असांजे मथां त खॼनि ई खॼनि थियूं हिन में ॾिस चई न भई गुरूअ जो नालो थिए जीअं माण्हू चवनि त धन आहिनि हिननि जा गुरू जो अहिड़ी सिख्या हिननि पाती आहे त सुठो हलंदासीं त सुठो नालो कढाईंदासीं उहो पंहिंजे हथ में आहे जेसि ताईं वीचार न कंदासीं न भई सत्संग मां छा थो निकिरे छा रोज़ चवनि था ऐं मां छा थी कयां तेसि ताईं पोइ सत्संग एॾो असरु न कंदो पोइ ख़ाली हाज़िरी भरण असां चऊं था हूंदा न विद्यार्थी जेके सफ़ा ठोठ हूंदा आहिनि पोइ ख़ाली हाज़िरी भराइण रोज़ ईंदा आहिनि सिखंदा कुझु कोन्हनि छेलीअ बेंच ते बसि वेहंदा आहिनि वञी त हाज़िरी त उन्हनि जी भरजंदी न असांजी बि ईअं हाज़िरी भरिजे थी रोज़ इहा बि सुठी पर सिखूं त इहो उन जहिड़ो त हिकु बि न हाज़िरीअ जा 20 मार्क हूंदा अथव हूंदा आहिनि नी ऐं पढ़ूं लिखूं 20 मार्क हुन नोटबुकनि जा बि हूंदा आहिनि भई जेको पूरी करे अचे ॿिया बाक़ी हूंदा आहिनि 80 मार्क पेपरनि जा त हे बि असांजो हिकु स्कूल आहे ख़ाली 20 मार्कुनि में असांखे संतोष थियणु न खपे असांजी कोशिश उहा ई हुजे त असां सभिनी खां फर्स्ट अचूं नालो थिए असांजो पढ़ाईअ में हूंदो आहे नी पढ़ंदासीं नी पोइ चवंदासीं दादी कृपा कयो मां पहिरियों नंबर अचां सभु ॿार हूंदव ईअं त हींअर बि उहो उमंग असांखे हुजणु खपे हिन पासे चयो मां त पहिरियों नंबर आयमि न सतगुर जे शेवक खे
मन इंद्रियनि जे आधीन रहण न घुरिजे। परीक्षा जे वक़्तु त पाण वधीक ख़बरदार रहे। जेकॾहिं कोई कौड़ो या खवरो ॻाल्हाए त उन सां बि उन ई नमूने सां न ॻाल्हाइणु घुरिजे। ॿी हालत में सत्संगी ऐं आम इंसान में कहिड़ो फ़र्क़ु? कहिड़ो फ़र्क़ु? सची ॻाल्हि आहे नी। पोइ असां में हुननि में कहिड़ो फ़र्क़ु? मन इंद्रियुनि जे चए थो आधीन न हुजणु खपे, उहे असांजे आधीन हुजनि। मन खे जीअं असां चऊं ईअं मन करे, इंद्रियुनि खे बि जीअं चऊं ईअं कनि। साईं लालाराज चवंदा न 11 माना 10 इंद्रियूं नाओ मन, यारो मन, उन खे वस में कयो माना 11। त असां उहो माना न खणंदासीं वचन, बसि 11 साईं जली आहे, उन खे त असां पकड़े वियूं। छाजे लाइ जली अथई? ॿियो जेको चयो अथनि त उहो त कयूं। 10 इंद्रियूं ऐं यारो मन, भई उहे वस कयो। उहे वचन न खणंदासीं। ॾुखिया ॾुखिया वचन खणण लाइ ॿियूं वेठियूं, मां सवलो खणां त सभु जो ईअं चवंदासीं त ॾुखिया खणे केरु? मां चवां मां सवलो वचन खणां, विर्त न रखां, हीअ ईअं चए, हीअ ईअं चए, हीअ ईअं चए, त ॾुखिया पोइ केरु खणे? ॿुधूं बि था त वचन में ताक़त आहे, वचन अमर आहिनि, सभु वचननि मां ई थींदो, त खणूं न वचन, त पाण खे फ़ाइदो थिए। उन राजा न ॿुधाईंदो, चयईं सभई खीर ई गागर। हा, त सभु पाणीअ जी गागर विझी आया, भई ॿिया खीर विझंदा नी, ॿिया खीर विझंदा नी। बुरे सां बुराई न कर, पर बुराई सोच बि न। इन ई तरीक़े खे इख्तियार करण सां तूं बि बुराइनि खां बची वेंदे ऐं धीरे धीरे बुरनि खे बि भलो बणाए छॾींदे। बुरे सां बि बुराई न कर, पर सोच बि न कर, त न पर मन में सोचियूं बि न। सोचींदासीं नी त बि असांजो कर्म ठही थो वञे। बुरो कंहिंजे लाइ सोचियूं बि न, त आस्ते आस्ते बुराईअ खां असां बची सघंदासीं ऐं साम्हूं वारो जेको बुरो हूंदो उहो बि ठहंदो वेंदो। त केॾा फ़ाइदा रहिया। बसि ख़ाली पाण ते ध्यानु रखूं। कर्म जेको आहे न उहो कंहिंखे नथो छॾे। कर्म ॾे ध्यानु ॾियणो आहे, बसि कर्म संभाले कयूं असां। तूं जेतोणीकि पूरन सतगुरूअ जो शेवक आहीं, उन हूंदे बि आज्ञा मञण खां सवाइ कृपा कान थींदई, ऐं कृपा बिना उधार न थींदई। न थींदो न। सतगुरनि जा शेवक आहियूं, ख़ाली ईअं नाले सां भई न थींदो। उन्हनि जे कृपा खां सवाइ कुझु न थींदो। आज्ञा मञण खां सवाइ चए थो कृपा न थींदई, ऐं कृपा खां सवाइ उधार न थींदो। माना ज़रूरी छा थियो? आज्ञा मञणु। आज्ञा मञींदासीं त कृपा थींदी, ऐं कृपा जंहिं ते हू करे त पोइ बसि माला माल करे छॾे न। पोइ कम ई अहिड़ा कयूं न जंहिं ते हू कृपा करे। चवंदा आहिनि न त बंदो चाहींदो उहो आहे जेको उन खे वणे, पर भॻवानु कंदो उहो आहे जेको भॻवान खे वणे। तंहिं करे भॻवानु चवंदो आहे तूं चाहे उहो जेको मूंखे वणे, त कंदो मैं उहो जेको तोखे वणे। इंसान ईअं चाहींदो आहे जेको पाण खे वणे, भॻवानु कंदो उहो आहे जेको उन खे वणे, भॻवान खे। त भॻवानु इंसान खे चए थो तूं उहा चाह रख जेका मूंखे वणे,
त मां कंदोमांइ उहा जेको तोखे थो। उहा चाह रखूं न, भॻवान खे बसि ख़ाली चई छॾियऊं जेको तोखे वणे उहो कर, सुठो ई कंदो। असांखे छो जो घुरण अचे नथो, असां छा था घुरऊं ऐं हू छा थो ॾियणु चाहे, उहो बि त असांखे नथो अचे न। ऐं ॻाल्हाइण जो बि चवंदा आहिनि ॾांहुं थींदो आहे, कीअं ॻाल्हाइजे कंहिंसां। हिकु राजा हो, पोइ उन सपनो ॾिठो त मुंहिंजा सभु ॾंद भॼी पिया आहिनि, ख़ाली हिकु ॾंदु अॻियों बचियो आहे। त चई इन जो मतिलबु छा ॿुधायो। वॾा वॾा विद्वान पंडित घुराई, भई मां हे सपनो छो ॾिठो आहे, इन जो मूंखे मतिलबु ॿुधायो। त हिकु विद्वान पंडित हो, उन चईसि राजा इन जो मतिलबु ईअं कई त तुंहिंजा कुटुंब परिवार जा सभु माण्हू मरी वेंदई, हिकु तूं बचंदी। त राजा खे ॾाढो गुस्सो अची वियो, जेल में बंदि कराए छॾियईंसि, चईंसि हिन खे जेल में विझी छॾियो। त हिकु ॿियो साधारण माण्हू आयो, चईंसि राजा मां ॿुधाए। चईंसि हा ॿुधाए। त चईंसि राजा असां त ॾाढा भाॻनि वारा आहियूं, तुंहिंजी एॾी लंबी उमिरि थींदी जो तुंहिंजे राज्य में असां एॾा सुख माणींदासीं, तुंहिंजी एॾी वॾी उमिरि थींदई, तूं एॾो प्रजा खे सुखी रखियो आहे, सॼी प्रजा तो मां सुखी आहे। असां बि इहो था चाहियूं तूं घणो जीव, असांखे सुख ॾे, असां भाॻनि वारा आहियूं जो तुंहिंजे राज्य में असां रहूं था। त राजा हुनखे इनाम ॾिनो। हे जेॾी महिल मोटे पियो त पंडित जेको जेल में हो त चईंसि हेॾे त अच। चईंसि तो राजा खे छा चयई जो तोखे इनाम मिले, अर्थ त हे पियो थिए। चईंसि मां बि ईअं ई चयोमांसि, जेको तुंहिंजो चवण जो मतिलबु हो नी, मुंहिंजे चवण जो मतिलबु उहो, पर मां थोरो ॻाल्हायोमांसि फेराए। तो चईंसि तुंहिंजे कुटुंब जा सभु माण्हू मरी वेंदई, त हुनखे गुस्सो लॻो। ऐं मां चयोमांसि तुंहिंजी लंबी उमिरि थींदई, तूं सदाईं जीअंदे, असांखे प्रजा खे सुख ॾींदे, असां भाॻनि वारा आहियूं जो तुंहिंजे राज्य में रहूं था। हू ख़ुशि थी वियो, मूंखे इनाम ॾिनई। ॻाल्हाइण जो तरीक़ो, मतिलबु उहो ई हो, हुन बि उहो ई चयो, हिन बि इहो ई चयो, पर हुनखे जेल मिलियो, हुनखे इनाम मिलियो। वॾा इहे न चवंदा आहिनि, कंहिंजो खिलण बुखारी, कंहिंजो रुअण राग। हा, त हे बि ईअं थियो न। तंहिं करे चवनि था ॻाल्हाइजे बि सुठो, गुथो लफ़्ज़ कंहिंसां बि न ॻाल्हाइजे। कोई झगड़ालू माण्हू साम्हूं अची वञे त तूं चुप खां कमु वठि, संदसि सुठियूं या ख़राब सभु ॻाल्हियूं सही वञ। जेकॾहिं वरंदी ॾींदई त झगड़ो वधी वेंदो। सची ॻाल्हि आहे नी, वधी वेंदो नी। कोई माठ, बसि माठ में ॾाढो मज़ो आहे, करे ॾिसूं, वधंदो ई न। ज़ाहिर आहे पाण बि ॾिसूं था, त चुप करे त ॾिसूं त चुप में केॾो मज़ो आहे। अॼु कंहिं मूंखे माण्हूअ ॿाहिरां फ़ोन कयो, त हू जो गुस्से में हूंदो आहे, पोइ तूं चुप कंदी आहे? न, माने पोइ शांती कीअं हूंदई? हू गुस्से में हुजे त तूं चुप करे, मां चुप कोन कंदी आहियां, त करे त ॾिसूं न। उहो की न, मर्द गुस्से में हुजे त पाण बि ॻाल्हायूं। पोइ जेॾी महिल गुस्सो ईंदो आहे न, तेॾी महिल ख़बर कोन पवंदी आहे त छा था ॻाल्हायूं। हुन हिकु अखर चयो हुजे त असां चारि चई वेंदासीं, वरी तॾहिं बि उहा ख़बर कोन पए, तॾहिं चवंदासीं तुंहिंजो ॾोह अथई।
गुस्सो एॾो ख़राबु आहे त हिते तो कोई झगड़ालू माण्हू अची बि वञे थींदा आहिनि इलाहिनि खे झगड़े करण जी आदत हूंदी अथव जेसिताईं न कनि न तेसिताईं रोटी न वणे इलाहिनि खे हूंदी अथव हे त हींअर साईंअ जा लख थोरा जो हेॾा सत्संग आहिनि त हींअर झगड़ा घटि आहिनि न त इलाहिनि माण्हुनि खे हूंदी आहे आदत जेसिताईं कंहिंसां न विड़े न त तेसिताईं मज़ो न अचे आंध मांध त चए थो कोई अहिड़ो अची बि वञई साम्हूं त तूं चुप खां कमु वठ त पाण ई हू थधो थी वेंदो न ॻाल्हाए ॻाल्हाए घणो ॻाल्हाईंदो त इहे जेके मां चवंदी आहियां नंढियूं नंढियूं जेके ॻाल्हियूं न उहे सिखण जहिड़ियूं अथव इहे सिखनि भक्ति पोइ करे सघंदासीं हे ॻाल्हियूं जेके आहिनि न इहे रस्ता साफ़ करणा आहिनि रस्तो साफ़ हूंदो न त भक्ति पाण ई थी वेंदी इहे ख़ाली करे ॾिसूं असां थोरी महिनत कयूं जंहिंखे पंहिंजी इज़त ऐं बेइज़तीअ जो ख़्यालु कोन्हे जंहिंमें ॿियनि जी इज़त करण जी लियाकत कोन्हे उहो अकुलमंद न आहे अकुलमंद उहो आहे जेको ॿियनि खे इज़त ॾेई करे पाण निमाणो बणियो रहे ॿिए खे जेको इज़त ॾिए ॿिए जो भलो कंदासीं न त जेकॾहिं कोई तुंहिंजे मथां सचो या कूड़ो ॾोह मड़े त तूं यकदमि क्रोध न कर धीरज खां कमु वठ छाकाणि त चवण वारे जो वचन कोई खुदाई वचन त न आहे जो जीअं हू चवंदो तीअं थी पवंदो केरु चवंदो त हू को खुदाई वचन थोरी आहे या हू पाण भॻवानु थोरी आहे जो जेको असांखे चवंदो त ईअं थी वेंदो सुठो चए या ख़राबु चए त असां उन जो साम्हूं जवाबु न ॾियूं केरु कुझु बि चए न धीरज खां कमु वठूं अॼु त ॾाढा सुठा वचन निकिता आहिनि ॾाढा सिखण जहिड़ा सच में सिखण जहिड़ा आहिनि जीअं ख़र्च जी पूर्ति आमदनीअ सां थींदी आहे तीअं ई भॻतीअ रूपी धन जी पूर्ति भॼन अभ्यास सां थींदी आहे इन खां सवाइ इंसान भक्ति धन खां महरूम रहंदो आहे सची ॻाल्हि आहे न ख़र्च जी पूर्ति आमदनीअ सां हूंदी आहे न जेतिरी आमदनी हूंदी ओतिरो माण्हू ख़र्च कंदो त हेतिरी मूंखे आवक आहे त हेतिरो मां ख़र्च कयां तीअं हे बि चए थो भॻतीअ रूपी ख़र्च हा भॼन अभ्यास सां थींदो आहे भॻतीअ रूपी धन जी पूर्ति धन जी भॻतीअ रूपी धन हा भॼन अभ्यास सां थींदी आहे केतिरो असां भॼन अभ्यास कयूं था जेतिरो वधाईंदासीं एतिरो धन वधंदो ऐं उहा मूंखे ख़बर अथव साईं लालाराज चई विया आहिनि भॻतीअ खे भोग ई न पए भॻती कॾहिं पूरी न थिए जेतिरी करणी हुजे एतिरी कयो ॿियनि सभिनी पाठनि खे भोग पवंदो गुरु ग्रंथ साहिब जो पाठ साहिब रखाईंदासीं त बि भोग साहिब विझाईंदासीं रामायण रखाईंदासीं त बि भोग पवंदो भागवंत रखाईंदासीं त बि भोग पवंदो सुखमनी रखंदासीं त बि भोग विझंदासीं पर भॻतीअ खे भोग ई न पवे जेतिरी वधाइणी हुजे एतिरी असां करे था सघूं एॾा भॻतीअ में फ़ाइदा आहिनि हू उन ॾींहुं पुछे पई न त हिन श्रीनाथ खे हिते हीरो आहे इन जे पुठियां हिकु कथा आहे श्रीनाथ द्वारा में जेका मूर्ति रखियल हूंदी आहे नी चवंदा आहिनि उहा ॾाढी सुठी रखियल हूंदी आहे एॾो उन सां उन जो श्रंगार कंदा आहिनि उहो दर्शन रोज़ ॾेखारींदा आहिनि टीवीअ में रोज़ उन जो द्वारकाधीश जो सॼो लिखी ॾींदा आहिनि इहो श्रीनाथ द्वारा जो हूंदो अथव हिते हुनखे हीरो रखियल आहे भॻवान खे
उन शहर में जॾहिं औरंगज़ेब राज कंदो न, औरंगज़ेब हिकु दफ़ो मंदर में वञे थो त भॻवान जी मूर्ति मां भञी थो अचां, छो जो उन त ॾाढा ज़ुल्म कया न औरंगज़ेब, मंदर ड्राए ऐं मस्जिदूं ठाहियूं ऐं त जेॾी महिल भॻवान जे अॻियां वञे थो न मूर्ति ड्राइण, भई भञी थो छॾियां, खंडित थो करे अचां, त अंधो थी वियो औरंगज़ेब, अंधो जो थी वियो, न हेॾे ॾिसणु अचेसि न होॾे ॾिसणु अचेसि, हाणे वञे काॾे। त अञा भॻवान जे अॻियां बि कोन वियो, ॾाकण वटि पहुतो, पर हिनखे वीचार त इहो न भई भॻवान जी मूर्ति मां खंडित कंदुसि, त हे सम्झी वियो मां भॻवान जी मूर्ति भञण आयो आहियां, इन करे मुंहिंजी रोशनी हली वई आहे। त औरंगज़ेब जी ॾाढ़ी ॾाढी वॾी हुई, उन ॾाढ़ीअ सां सॼी उन ॾाकण सफ़ा कई आहे, एॾो अंदर में पछताव कयो अथई, भॻवान खां माफ़ियूं घुरियूं अथई, त मूंखे मन में जेको वीचार आयो आहे बराबरि बुरो, मां मूर्ति भञण जायो, पर अॻिते मां अहिड़ो न कंदुमि, मूंखे माफ़ी ॾे। ॾाढो पछताव कयो अथई, ॾाढियूं प्रार्थनाऊं कई अथई, सॼी ॾाकण उन ॾाढ़ीअ सां साफ़ कई अथई। मथे जेॾी महिल पहुतो आहे नी त हिन जूं अखियूं अची वियसि औरंगज़ेब जूं। हिन जी माउ गॾु हुई, माणस बि भॻवान खां ॾाढो भई बख़्शायो, पोइ माणस आहे न हिकु अनमोल हीरो हुअसि, माना जंहिंजी काई क़ीमत कथे न सघूं, उहो हीरो हिन मंदर में भेंट कयो। उहो हीरो श्रीनाथ द्वारा जे हिन ॾाढ़ीअ में लॻल आहे। अञा ताईं बि उते छा कंदा आहिनि, हर साल उन शहर में हिकु जुलूस कढंदा आहिनि, जॾहिं इन श्रीनाथ द्वारा जी कंदा आहिनि कुझु 12 महीने उत्सव जेको कंदा आहिनि, उन शहर में जुलूस कढंदा आहिनि, हिकु ॼणे खे बादशाह ठाहींदा आहिनि, हेॾी ईअं लंबी ॾाढ़ी रखंदा आहिनि, ऐं श्रीनाथ द्वारा जी भॻवान जी मूर्ति ईअं हथ में हूंदी अथसि, उनखे रथ में विहारींदा आहिनि बादशाह खे। बादशाह बाज़ार मां निकिरंदो आहे त माण्हू जेके गॾु हलंदा आहिनि न जुलूस में, ॾाढियूं हिनखे गारियूं ॾींदा आहिनि, अञा ताईं उहे 12 महीने कंदा आहिनि, ॾाढियूं गारियूं ॾींदा अथसि। मंदर में उते जेॾी महिल पहुचंदो आहे न, पोइ उहो ॾाढ़ीअ सां सॼी ॾाकण साफ़ करे ऐं मथे चढ़ंदो आहे, पोइ उते हिनखे विहारींदा आहिनि। उते बि ॾाढो घटि वधि मंदर में बि ॻाल्हाईंदा अथसि, हू ॿुधंदो आहे बादशाह, जेको बादशाह ठहे, हर साल हिकु ॼणे खे ठाहींदा आहिनि उहो बादशाह। अञा ताईं बि उहा माना कढंदा आहिनि झलकी, जॾहिं 12 महीने जो उत्सव कंदा आहिनि न, उहो बादशाह जेको ठहंदो आहे न, उहो गारियूं खाईंदो आहे, छो जो कमु अहिड़ो कयो आई। उहो हीरो हिनखे जड़ियल आहे भॻवान खे। ॿ दफ़ा रोज़ हिकु सुबुह जो दर्शन ॾेखारींदा आहिनि, ॿियो शाम जो 5। तंहिंखां पोइ दीदी हिकु चोरनि जी टोली आई, माना इहे चोराइण हीरो, पर उहे बि हिते मंदर में पहुता न, त 2-3 चोर हुआ, उहे अंधा थी विया, पोइ उन्हनि बि माना भुल बख़्शाई, पोइ जोत अची वियनि। इहो औरंगज़ेब जे माउ हीरो ॾिनो आहे, पर चवनि था एॾो कीमती हीरो आहे, एॾो कीमती जंहिंजी काई क़ीमत ई कान्हे। चवंदा आहिनि बेशकीमती, बेशकीमती माना अनमोल। बोलो सतगुर देव भगवान की जय। करे मेर गुरु कटे दरिद गुरु भरे चोर गुरु हीरा आचरण में सजन रिया आचरण में आज करिया आचरण में मेर गुरु कटे दरिद गुरु भरे चोर गुरु हीरा आचरण में
चढ़ो चढ़ो बेड़े में, गुस्सा आयो न बेड़े में चढ़ो रोज न। दादी और पोते चढ़ो संतन जे बेड़े में, चढ़ो साधन जे बेड़े में, चढ़ो संतन जे बेड़े में, चढ़ो साधन जे बेड़े बेड़ी चित्तोड़े वेंदर हरि रे, बेड़ी चित्तोड़े वेंदर हरि रे। रंको भी चढ़ी वयो, रंको भी चढ़ी वयो, रंको भी चढ़ी वयो, रंको भी चढ़ी वयो, चढ़ी गया ढोल बजाई रे, बाबा चढ़ी गया ढोल बजाई रे। चढ़ो सतन जे बेड़े में, चढ़ो सतन जे बेड़े में, चढ़ो सतन जे बेड़े में, बेड़ी चित्तोड़े वेंदर हरि रे, बेड़ी चित्तोड़े वेंदर हरि रे। माट पलट मानस नसे, माट पलट साईं करे कुटिया में, साईं करे कुटिया में, जिमें सोन खाया मलागा सोन खाया, जिमें सोन खाया मलागा सोन खाया। बजे वजीरन के
भगत अदा करिया लीडो आहे